नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त एडिशनल अटॉर्नी जनरल अदालत में बयान ॾिनो है त मनसूबा बंदी वारी वज़ारत जे 8 ग्रेड जे आफिसर तालिब अब्बास परॾे इंटेलिजेंस इख्तियारन जे लाइ कम करे रहियो है। इस्लामाबाद हाई कोर्ट में परॾे वज़ारत जी चीनी टैक्स ते डिप्यूटेशन ते कम कंदड़ सरकारी आफिसर पंहिंजी ज़मानत वारी दरख्वास्त दाख़िल कई है। अदालत में जवाबदार जे खिलाफ दाख़िल कयल FIR पेश कई वई, जंहिं में चयो वियो है त मनसूबा बंदी वारे वज़ारत जे 8 ग्रेड जे अहलकार तालिब अब्बास 3 साल खां परॾे ऑफिस में डेप्यूटेशन ते मुक़रर हो। परॾे वज़ारत में चाइना डिवीज़न जे डिप्टी डायरेक्टर जी हैसियत सां कम करे रहियो। FIR जे मतन में आहे त जवाबदार सिफारतन ऐं परॾे इंटेलिजेंस एजेंसियुनि जे उहिदेदारनि सां मुलाक़ात कंदो रहियो। रियासत जी तहफ़ुज़ ऐं मफ़ादनि जे हवाले सां ॻुझी ॼाण ऐं दस्तावेज़ हिननि खे ॾींदो रहियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।